तलहार में पीटसन जोड़े जी अनोखी शादी थी है। उन हवाले सां लाइन ते मौजूद है जमशेद मला। जी जमशेद, वधी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अज तलार शहर की तारीख में ही अनोखी शादी थी है। तलार शहर के वार्ड नंबर 11 रेलवे स्टेशन लॻ 70 सालनि जी पीरसन जोड़े शादी करे हिक ॿिए खे पंहिंजो जीवन साथी बणाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। तलार शहर के रेलवे स्टेशन जी रहवासन 70 साल पीरसन औरत सलमा कमरानी ऐं कढण शहर के रहवासी 70 साल पीरसन अब्दुल्ला बजीर हिक ॿिए सां परणो करे हिक ॿिए खे पंहिंजो जीवन साथी बणाए छॾियो। उन ई हवाले सां हिन मेरा टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही शादी असां ॿिन्ही जी रज़ामंदी सां थी आहे। घोट अब्दुल्ला बजीर जो चवणु आहे त हिन पहिरीं घरवारी फौत थी चुकी आहे, जिन मां हिनखे हिकु धीउ ऐं 2 पुट आहिनि जेके मुंहिंजी शादी करण सां ख़ुशि आहिनि। हू पंहिंजनि समूरे रिश्तेदारनि सां गॾु अॼु ॼञ वठी तलार आयो आहे। ॿिए पासे 70 साल पीरसन सलमा कमरानी जो चवणु हो त हिन जो घर वारो काफ़ी अर्सो अॻु फौत थी चुको आहे ऐं उन मां हिनखे हिकु धीउ ऐं हिकु पुटु आहे जेके मुंहिंजी शादी करण सां ख़ुशि आहिनि। ऐं पाण ऐं मुंहिंजा मिट माइट बि हिन शादी में रज़ामंद आहिनि। जॾहिं अलाए के वास्ते हिन शादी खे हिकु अनोखी शादी करार ॾेई छॾियो आहे। जी जमशेद, तफ़सील का आगाह करण के लिए अव्हां जी मेहरबानी।